बदी तो आईनो तो थका दे आईने के बुझावे तो दी। अरे बच्चू संग ॾिठो अथमि दुआ कर त यार मिले शादी तो कयां। छो बाबा अच्छी दादी में खराब छो। अरे असां जे बारे में सोचो, असां जे बारे में असां किथे तो वांगुर पोरा थी वञूं। वात में लबे शादी तो करे या वाला शादी कॾहिं था कयो? बस इंशाल्लाह जल्दी। न तकड़ न कर तेरा घर जो ॿाहिरियूं भितूं न मथे करायूं। हाँ बाबा या ज़रूरी अथई। मूंखे भितनि जे ॿाहिरनि खां वधीक मूंखे भितनि जे अंदरनि खां ख़तरो आहे। यो ज़रूरी थी बा ज़रूरी थई भितूं तो ना पुख्ता अजन मुझी ॻाल्हि सम्झी थो न। अरे मां एतिरो पुराणो थोरी आहियां। इहे अच्छा त अॼुकल्ह नौजवाननि खे बि जाम था पवनि। बाबा बचाया ही पंहिंजो इलाइक़ो गरमाइनि हिन जे करे। ये जो जे न मदन जो आसरो के तुम सुभाणे मारा के कबर कोठी दादा पिए सही ॻाल्हि को पहले छड़ा कीअं ॻाल्हायां? सची मेरे खिलाफ कोन सिखिया आयो। ये न तो जगह कई पुत्र जी शादी करा पाण कंद लगे पतो हीअं तब माना शादी कंदो। शादी कंदो पहले छड़ो पंहिंजो सिख थो सही। ओए माना असांजी शादी जो को बि चांस कोन्हे है न। असां ॿार दावतूं ॾींदा दावतूं संगतनि खे। हिते जी ॻाल्हि ईंदी आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हिन महीने जी 36 तारीख़ बाबे जो कांध पोइ आहे ठीकु आहे। पत खयो अचिजो पातो था मूं तव्हां गॾिजी खाईंदासीं। न मूं कुतू थी खाईंदो पाण ॿई गॾियलूं न हूं माना कुआं हिकु थी। अरे ॼट जा पुट ख़र्च बचाइण लाइ हिकु काज ॿ परणा। कुल वधो न साईं।